तव्हां अहिड़ा केतिराई माण्हू ॾिठा हूंदा जंहिंजी ॻिचीअ जो गोश्त घणो वधियल हूंदो आहे, जंहिंखे माण्हू ॿिनि ॻिचियुनि वारा चवंदा आहिनि। ॻिचीअ जो इहो वधियल गोश्त केतिरनि ई सरकारी ऑफिसरनि लाइ शर्मिंदगीअ जो सबबु बि बणिबो आहे, छो त घणनि जो इहो चवणु हूंदो आहे त जेको बि माण्हू रिश्वत जो पैसो या हराम जी कमाई खाए थो त इन जो इहो ॻिचीअ वारे हिसे जो मांस लड़की पवंदो आहे। हक़ीक़त में ईअं नाहे, पर समाज में जेका ॻाल्हि हली वई सो हली वई। हाणे भला माण्हुनि खे केरु थो रोके सघे। उसूली तौर ते गोश्त जो इहो टुकड़ो थायराइड जे मसइलनि समेत मुख़्तलिफ़ सबबनि जे करे वधी या लड़की पवंदो आहे। नरगो ॻिचीअ जो इहो हिसो पर केतिरनि ई मर्दनि तोड़े औरतुनि जी ॿाहुनि जो गोश्त ऐं पेट जो गोश्त बि लड़की पवंदो आहे, जंहिंजा मुख़्तलिफ़ सबब हूंदा आहिनि। ॻिचीअ जे इन वधियल या लड़कियल गोश्त खे कंहिं बि हवाले सां रिश्वत या हराम जी कमाईअ सां जोड़णु ग़लति ॻाल्हि आहे, पर इहो पंहिंजी जाइ ते शख़्सियत खे मुतासिर कंदड़ ज़रूर आहे। अॼु असां अव्हां जे लाइ हिकु अहिड़ो तरीक़ो आंदो आहे जंहिंमें थोरी महिनत त घुर्बल हूंदी, पर इहा इन गोश्त मां जिंद छॾाइण जे लाइ कुझु बि न हुअण बराबरि आहे, छो त आम तौर ते इहो सवलाईअ सां ख़तम नाहे थींदो। उन तरीक़े ते अमल करे नरगो ॻिचीअ पर ॿाहुनि, टंगुनि ऐं पेट जो लड़कियल गोश्त बि घटाए पंहिंजी शख़्सियत खे ख़ूबसूरत बणाए सघिजे थो। ॻिचीअ जे वधियल या लड़कियल गोश्त मां जिंद छॾाइण जे लाइ तव्हां हिक प्यालीअ में 2 खां 3 चमचा दुही, 2 चमचा गिलसरीन, थोरे मिक़दार में चंबेलीअ जो तेल ऐं थोरो पाउडर वारो खीर विझी सही नमूने मिलाए वठो। हाणे जेका पेस्ट तयार थी वई आहे उन खे ॻिचीअ जे वधियल गोश्त ते लॻायो। पोइ प्लास्टिक जी थेली, सिलिकॉन जेका शादियुनि में सलाद वग़ैरह खे वेढ़ियल हुजे थी, इन जाइ ते चिंबड़ाए छॾियो। पोइ रुगो 25 खां 30 मिंटनि ताईं इहा पेस्ट लॻल रहण ॾियो। थोरे ई ॾींहंनि में तव्हांजी ॻिचीअ जे वधियल गोश्त मां जिंद छुटी वेंदी। पेस्ट लॻल हुअण दौरान तव्हां पंहिंजा कमकार आम मामूल मूजिबि ई करे सघो था। यादि रहे त इहा पेस्ट तव्हांखे हर रोज़ हणणी आहे, वधीक न त हफ़्ते में 3 खां 4 भेरा ज़रूर हणणु घुर्जे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।